हींअर कोट गुलाम लग जुमड़ाऊ कैनाल जे कपर ते वेठल ॿोॾ मुतासिरीन वटि मौजूदु आहियूं ऐं हाणे हिननि खां असीं पुछंदासीं त हिननि जी कहिड़ी सूरत हाल आहे ऐं ही पंहिंजी दास्तान कहिड़े नमूने असांखे ॿुधाईंदा। असां वटि को MP MLA या को पहिरियों जेको असर असुख वारो माण्हू या हिकिड़ो इलेक्शन जे टाइम ते जाम अचो वञनि, हींअर कंहिं माण्हू असांजी का ख़बर कोन वरिती आहे। तंहिंखां पोइ ॻाल्हि इहा आहे त असांजा घर ढही ख़तमु थी विया हलिया। हिकिड़ो त असांखे बरसाति जे पाणी ॿोड़ियो, ॿियो माण्हुनि जी जेको छंटूं हुयूं उन्हनि ॿोड़ियो, घर किरी बर्बादु थी विया हलिया। खाइण जे लाइ असां वटि राशन कोन्हे ऐं जीअं बरसाति पई आहे तीअं असां जमड़ाऊ ते वेठा आहियूं। को अॼु तक माण्हू असां ॾे लड़ी कोन आयो आहे। केरु कोन आहे, मीर ॿिया सभु केरु कोन आयो आहे। शहर जा भुरगड़ी ॿिया केरु कोन आयो आहे। तंबू मिलियो को राशन न मिलियो? को कुझु कोन मिलियो, न को तंबू मिलियो, न कोई कागर जे तंबू ठाही वेठा आहियूं। पुसी वञूं था खीवण मथे किरे थी, हे जाम डप पई अचे तॾहिं वेठा आहियूं। छा करूं, ग़रीब माण्हू किथे वञूं? हिकिड़े पासे जमड़ाऊं, हिकिड़े पासे ही असांजा घर थो वञे। ॾिसो भरियलु पिया आहे पाणी सां, चैल सां मथे पाणी पियो आहे घरनि में। अवे ही छातीअ छातीअ पाणी हूंदो, हेतिरो पाणी पियो आहे। सभु घर किरी पिया आहे। असांजा नंढड़ा नंढड़ा ॿार बीमार पिया आहे। असीं छा सां इलाज करायूं? जी त असीं कोट गुलाम लग जुमड़ाऊ कैनाल जे कपर ते वेठल ॿोॾ मुतासिरीन जी कैंप ते मौजूदु आहियूं। अवां हिते ॿोॾ मुतासिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि चयो त न त असांखे राशन मिलियो आहे, न मच्छरदानियूं मिलियूं आहिनि, न ई असांखे तंबू ॾिनो आहे, न ई असांजी केरु सार लहण आयो, न असीं हिते बेयारो मददगार निंधण खां बणियल आहियूं। कंहिं बि असांजी वार न आहे कई, न चूंडियल नुमाइंदा असां ताईं लड़ी आया आहिनि। हिननि जो इहो बि चवणु त इलेक्शन में त हर को असांजे दरनि ताईं पहुचे थो, पर हिन ॾुखे वक़्त में कंहिं बि असांजी सार न आहे लधी। हिननि जो इहो बि चवणो त हिन जेको ॿोॾ खां पोइ असांखे 1 महीनो थी वियो आहे, असीं हिन कपर ते बेयारो मददगार ऐं निंधण खां बणियल आहियूं। असांजी को बि वहर नथो करे, न ई कंहिं सहायता कई आहे। असांजा बचड़ा बीमार पिया आहिनि, असांजो माल वॾी तादाद में मरी रहियो आहे। न त मेडिकल डॉक्टर जूं टीमूं आयूं आहिनि, न ई वेटनरी डॉक्टर जूं टीमूं आहियूं, न ई असांखे पीअण जे पाणी जो सुख आहे। हिननि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त फिलफोल असांखे राशन, मच्छरदानियूं ऐं टेंट ॾिना वञनि ऐं डॉक्टरनि जूं मेडिकल टीमूं ऐं वेटनरी डॉक्टरनि जूं टीमूं माल लाइ मोकिलियूं वञनि। कैमरामैन काशिफ भंबरे सां गॾु अली गुलाम खोसो, टाइम न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।